खिपरो सिंध जी ज़मीननि ते कब्ज़नि तोड़े मुख़्तलिफ़ इदारनि खे अलॉट करण ख़िलाफ़ जस्कम ज़िले सांगड़ जे सॾ ते जस्कम सांगड़ जे सदर आज़ाद कुंभर, कामरेड नियाज़ मरी, अकबर मरी, शौकत बुर्ती, दोस्त अली भट्टी जी अॻवानी में क़ौमी कारकुननि मेन चौक खिपरो ते हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आज जेके निगरान हुकूमत तरफ़ां 53,000 एकड़ ज़मीन जो कानून लागू कंदड़ इदारनि खे जेको ॾिनी आहे उन जे ख़िलाफ़ आहे। असांजा जेके हारी आहिनि उहो बुख ऐं बदहाली में ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि ऐं दुनिया जे कंहिं बि कानून में लिखियलु न आहे, पाकिस्तान जे आइन में बि इहो लिखियलु न आहे त माना कानून लागू कंदड़ इदारा कमर्शियल एरिया ऐं ज़री ज़मीननि ते कब्ज़ा करे हुते माना पंहिंजो कारोबार कनि, हुननि जो कमु बॉर्डरनि ते रहणु आहे ऐं इन सरहदनि ते वेहनि वञी। असां कंहिं बि सूरत में चाहे कानून लागू कंदड़ इदारा हुजनि या पंजाब जा जेके हुक्मरान हुजनि, कंहिं बि सूरत में सिंध जी ज़मीननि ते उन्हनि खे कब्ज़ो करणु कोन ॾींदासीं। पंहिंजी धरती जे बचाइण लाइ असां एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। सिंध जी 52,000 एकड़ ज़मीन जेका मुख़्तलिफ़ ज़िलनि में आहे, जेका कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जे हवाले कई वई आहे, असां इनखे सिंध ते कब्ज़ो सम्झूं था। छो जो सिंध जे ज़मीन जा मालिक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मज़लूम सिंधी आहिनि, न को कानून नाफ़िज़ कंदड़ इदारो। कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जो कमु आहे पंहिंजे सरहदनि ते पंहिंजे ज़मीन जी हिफ़ाज़त करणु ऐं न को पंहिंजे धरती ते कब्ज़े करणु। असां इन कब्ज़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सिंध जे चीफ जस्टिस ऐं हाई कोर्ट ऐं चीफ जस्टिस खां, अक़वाम मुत्तहिदा खां, UN वारनि खां इहा घुर था कयूं त हिन सिंध जे अंदरि कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे लॻाम ॾिनो वञे जेके सिंध धरती ते कब्ज़ो करनि था। जेकॾहिं इहो अमल बंदि न थियो त 7 करोड़ सिंधी क़ौम ऐं जेको सो पंहिंजे रोडनि रस्तनि ते एहतिजाज कंदी ऐं पंहिंजे धरती जो इंच जी मुहाफ़िज़ बणिजंदी। केरु बचे उहे असांजे वसीलनि ते ज़रियनि ते सिंध जे ज़मीननि ते उहे कब्ज़ा पिया कनि। असांजो सिंध धरती ही को माले गनीमत न आहे, उनखे पिया लुटीनि। असांजो आला इदारनि खे ही जेको बि उन्हनि खे चयो एहतजाज इहो जो की महिरबानी करे जेके बि आहिनि, जेके बि धारिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजे मुल्क पंहिंजूं ज़मीनूं ॾिनियूं वञनि। सिंध धरती उहो नीलाम न आहे, न ई कंहिंजे माल मिल्कियत आहे। अॼु GSM क़ौमी माज जी तरफ़ां जेका रैली कढी आहे, जंहिंमें असांजी मरकज़ी कॉल आहे त सिंध जे अंदरि जेके धाड़ा जेके हया था वञनि, रियासत जी तरफ़ां जेका इहा वालार कई वई आहे त सिंध जी सिंधी माण्हुनि जूं जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि ज़मीननि ते रियासत कब्ज़ा करे ऐं फ़ाशियत जा अॾा क़ाइमु करण थी चाहे, उहे असांखे नामंज़ूर आहिनि। असां हिन धरती जी हिफ़ाज़त कंदासीं। असांखे साईं GM साहिब पंहिंजे रहबर असांखे इहा राह ॾसी आहे त धरती तव्हांजी माउ आहे ऐं उन जी लोही ऐं लॼ ऐं उनजी इज़त जा असीं मुहाफ़िज़ आहियूं। असां हिन क़ौम जी हिफ़ाज़त कई आहे ऐं कंदा रहंदासीं। असां लबैक था चऊं त सिंध धरती जा गैरतमंद क़ौम ज़रूरु पंहिंजी हिन धरती जे लाइ ऐं हिन पंहिंजी उपतुनि जे लाइ जदोजहद कंदा ऐं असां सां गॾु बीहंदा। ॻाढ़े अलम वारा ई उन्हनि जे लाइ पंहिंजा सिर घोरींदा ऐं असीं घोरण लाइ तयारु आहियूं। हुननि मुतालबो कयो आहे त सिंध जी ज़मीनूं हारियुनि खे ॾिनियूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।